हर दौर में गुलूकार बि रहिया ऐं गुलूकारियुनि में उस्ताद बि रहिया। हर कंहिं गुलूकार जो पंहिंजो दर्जो ऐं पंहिंजो लहजो हूंदो आहे ऐं हर कंहिं गुलूकार जो पंहिंजो हिकु वक़्तु ऐं भाॻ हूंदो आहे। दोस्तो, इन में को शक कोन्हे, अॼु 2025 में हिकु बहितरीनु गुलूकार आहे मुमताज़ मौलाई, जेको उस्ताद बि आहे। हिन वक़्तु मुमताज़ मौलाई खे सिंध जो किंग सॾिजे थो ऐं मुमताज़ मौलाई सिंध जो हिकु बहितरीनु फ़नकार आहे। हिन वक़्तु जंहिंखे जंग जर में ॿाराड़ी जा माण्हू बि शौक़ सां ॿुधनि था ऐं जंहिंखे शहर जा माण्हू बि तमामु घणो शौक़ सां ॿुधनि था। मुमताज़ मौलाई हिकु वॾो गुलूकार आहे सिंध जो हिन वक़्तु 2025 में। लेकिन के फ़नकार उस्तादनि जा बि उस्ताद हूंदा आहिनि। तव्हांखे ख़बर आहे त मां कहिड़े फ़नकार जे बारे में ॻाल्हि थो कयां। उहो आहे दोस्तो सिंध जो हिकु लाजवाब फ़नकार जलाल चांडियो, जेको उस्तादनि जो बि उस्ताद हुयो ऐं सिंध में हिकु लाजवाब फ़नकार थी उभरियो जलाल चांडियो, ऐं जंहिंजा हज़ारनि जी तादाद में शागिर्द बि हुया ऐं लखनि जी तादाद में जलाल चांडियो जा परस्तार बि मौजूदु आहे सिंध में, जेको तमामु घणो हिकु महिनती फ़नकार हुयो। दोस्तो, अॻे ज़माने जो जेको फ़नकारी हुई ऐं अॻे ज़माने में जेका गुलूकारी हुई, उहा हिन दौर जे निस्बत तमामु ॾुखी हुई ऐं तमामु महिनती फ़नकारी हुई। ऐं हिन वक़्त जे अगरि ॾिसिजे 2025 में त बिल्कुलु आसान फ़नकारी थी चुकी आहे। फ़नकार जे हथ में का बि महिनत कान्हे का, फ़नकार सिर्फ़ु पढ़ंदो थो वञे ऐं ढोलक नवाज़ बयान यकतारे चपड़ी वारो त हींअर 2025 में कोन्हे को, लेकिन साज़ वारा बयान, दुल वारा बयान फ़नकार सिर्फ़ु ॾिसंदो ऐं पढ़ंदो ईंदो। अॻे दौर जे निस्बत इन जे करे हिन वक़्तु आसानी आहे जो अॻे दौर में हर फ़नकार खे पंहिंजा साज़ पाण कढणा हूंदा हुया। जीअं जलाल चांडियो थियो, उनखे यकतारो चपड़ी वॼाइणी पवंदी हुई ऐं दोलनि वारनि खे ऐं उन खां अलावा ॿियनि साज़नि खे पाण में मैच करे पोइ जेको आहे सो हिकु बहितरीनु जेको आहे सो हिकु कलाम तयारु कयो वेंदो हुयो ऐं पोइ हिकु अवाम खे बहितरीनु तोहफ़े जे सूरत में हिकु कलाम तयारु करे ॾिनो वेंदो हुयो। लेकिन ॿिए अगरि फ़नकार जी ॻाल्हि कजे त सिंध में शमन अली मीराली बि हिकु बहितरीनु फ़नकार थी उभरियो ऐं शमन अली मीराली बि पंहिंजे दौर में हिकु भलो फ़नकार हुयो। हिन वक़्तु बि सुठो फ़नकार आहे, लेकिन हिन वक़्तु मुमताज़ मौलाई खे थोरी चांस सवाई मिलियल आहे। लेकिन जलाल चांडियो पंहिंजे दौर में 1970 जे ॾिहाई में तमामु घणो मक़बूल हुयो ऐं उन खां अलावा शमन अली मीराली वरी 2001 खां पोइ मक़बूल थियो। त वरी मुमताज़ मौलाई खे ॾिठो वञे त 2002-2003 इन खां पोइ जेको आहे सो मुमताज़ मौलाई बि सिंध में तमामु घणो मक़बूल थियो। छाजे करे जो मुमताज़ मौलाई इन जे करे मक़बूल थियो जो मुमताज़ मौलाई शाइर बि पाण आहे ऐं मुमताज़ मौलाई गुलूकार बि पाण ई आहे। इन जे करे उनखे तमामु घणी सिंध में चांस बि आहे। त वॾी महिरबानी, उमेदु आहे त नंढिड़ो वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। वीडियो खे लाइक ऐं शेयर कयो।